मेहड़ जे बेटो रोड ते वाक़ दुआ चौंक जिते किराने जे मशहूर डीलर गुल हसन शेख जो दुकान जे साम्हूं अॻूणे सेनेटर मरहूम एजाज़ अली जतोई जो पेट्रोल पंप वटि बिजली जूं 11,000 वोल्ट जी तारूं क्रॉस कंदे कोच ऐं ट्रक जी छित जे बिल्कुलु क़रीब अचण थियूं। किराने जी मशहूर डीलर गुल हसन शेख मूजिब किराने जो सामान खणी ईंदड़ ट्रकूं जेके दुकान जे साम्हूं रोड ते बीहंदियूं आहिनि ऐं मज़दूर इन ट्रक मथां सामान लाहींदा आहिनि जेके 11,000 वोल्ट जी तार खां सिर्फ़ु तक़रीबन 3 फुटनि जे मुफ़ासिले खां सामान लाहींदा आहिनि जिन जी जान खे ख़तरो आहे। हुन चयो त सेप्को महर जे एसएचओ फ़हीम शेख खे बार बार तारूं हेठि हुजण जी शिकायत कयूं आहिनि पर तारुनि खे मथे नथो कयो वञे जेके तारूं कंहिं बि वक़्तु इंसानी जान जो ख़तरो बणिजी सघनि थियूं। हुन सेप्को जे आला मदारनि खे अपील कई आहे त बेटो रोड दुआ चौंक ते 11,000 वोल्टेज तारुनि खे पंहिंजे सतह मुताबिक़ मथे करे इंसानी ज़िंदगियुनि खे बचायो वञे। यादि रहे त कुझु महीना अॻु मेहड़ VIP रोड सुई सतरन गैस ऑफिस भरिसां 11,000 वोल्टेज जूं तारूं हेठि हुजण सबबि हिकु मज़दूर 11,000 वोल्टेज जी तारुनि सां टकराइजी फ़ौत थी वियो हो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।